अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ताहा ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, असां ही कुरान तो ते इन्हीअ लाइ न नाज़िल कयो आहे त तूं तकलीफ़ या मुसीबत ऐं मुशक्क़त में पवी, बल्कि हीअ त हिकु नसीहत आहे हर उन शख़्स लाइ जेको पंहिंजे रब खां ॾिजे। हीअ उन ज़ात जे तरफ़ां नाज़िल कयल आहे जंहिं ज़मीन ऐं बुलंद आसमान पैदा कया आहिनि। उहो रहमान जेको अर्श ते क़ाइम यानी मुस्तवी या मुतमकिन आहे, जेकी बि आसमाननि में आहे, जेकी बि ज़मीन में आहे, जेकी उन्हनि ॿिन्ही जे विच में आहे, ऐं जेकी बि ज़मीन जे तरे समुंड जे पाताल में आहे, सो सभु संदसि मिल्कियत आहे। ऐं जेकॾहिं तूं खणी ॾाढियां ॻाल्हाई या होरियां ॻाल्हाई, हू त तमामु आहिस्ते चयल या उन खां बि वधीक मख़फ़ी ऐं गुझिन खां गुझिन ॻाल्हियुनि खे बि खूब ॼाणे थो। अल्लाह उहो आहे जंहिं खां सवाइ ॿियो को बि महबूद न आहे, ऐं संदसि नाला ॾाढा सुहिणा ऐं प्यारा आहिनि। ऐं ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, छा तोखे मूसा जी ख़बर न पहुती आहे जॾहिं मूसा मदीन मां मोकिलाए पंहिंजे घर वारनि सां मिस्र ॾांहुं सफ़र कंदे राह भुलिजी वियो, ऐं राति जो सर्दीअ जे वक़्तु हुन बाहि ॾिठी त पंहिंजे घर वारनि खे चयाईं त तव्हां इते थोरो तरसो, मूं हिकु बाहि ॾिठी आहे, उम्मीद आहे त मंझाइसि को टांडो अव्हां लाइ खणी अचां या बाहि ते मां का रहनुमाई या सॾु पतो हासिल करियां। पोइ जॾहिं उते पहुतो त आवाज़ ॾिनो वियसि या सॾु थियसि, ए मूसा, बेशक आउं ई तुंहिंजो रब आहियां, तंहिं करे पंहिंजी जुती लाहे छॾ, बेशक तूं पाक वादीअ या माथिरीअ तुवा में। ऐं ए मूसा, मूं तोखे पसंदि कयो आहे, यानी तोखे नबूवत जी मनसब लाइ चूंडियो आहे, तंहिं करे जेको वही कजे थो सो चङी तरह ॿुध। बेशक आउं ई अल्लाह आहियां, मूं खां सवाइ ॿियो को बंदगीअ जो लाइक़ न आहे, तंहिं करे मुंहिंजी बंदगी कर ऐं मुंहिंजी यादगिरीअ लाइ नमाज़ क़ाइम कर। बेशक क़यामत ज़रूर क़ाइम थींदी, ऐं उनखे गुझो रखण थो घुरां, जीअं हर माण्हू खे उन जी सही यानी मेहनत ऐं कोशिश जो पूरो बदिलो ॾिजे। पोइ अहिड़ो शख़्स जेको उन यानी क़यामत ते ईमान नथो आणे ऐं पंहिंजे नफ़्स जी ख़्वाहिशुनि पुठियां लॻो आहे, सो तोखे उन घड़ीअ जे फिक्र करण खां न रोके, न त तूं तबाह थी वेंदे, यानी मत आख़िरत खां वैसलो थी वञी ऐं पाण खे हलाक करी। ऐं ए मूसा, हीअ तुंहिंजे साॼे हथ में छा आहे? मूसा वरदी ॾिनी त हीअ मुंहिंजी लठ आहे, इन ते टेक ॾींदो आहियां ऐं उन सां पंहिंजी बकरियुनि लाइ वड़नि मां पन छाड़ींदो आहियां, ऐं इन में मूं लाइ ॿिया बि केतिराई कम या फ़ाइदा आहिनि जेके इन मां वठंदो आहियां। अल्लाह ताला फरमायसि त ए मूसा, इनखे ज़रा ज़मीन ते फिटो त कर। पोइ हुन यानी मूसा अलैहिस्सलाम उनखे फिटो कयो त उन्हीअ महिल उहा डोड़ींदड़ नांग थी पई। अल्लाह ताला फरमायो त उनखे वठे डप न कर, असीं उनखे वराए अहिड़ो ई कंदासीं अहिड़ो पहिरियां हुई, यानी उनखे लठ जी सूरत में मोटाईंदासीं ऐं पंहिंजो हथ बगल में दबाए या बगल में विझ त बेएबो या बिना तकलीफ़ जे तमाम अच्छो यानी चमकंदड़ या जरकंदड़ ऐं रोशन थी निकिरे। इहा बि निशानी आहे तुंहिंजे लाइ ए मूसा, ऐं उन लाइ आहे त असीं तोखे पंहिंजी वॾी निशानियुनि मां के निशानियूं ॾेखारियूं। हाणे तोखे हुकुम आहे त तूं फ़िरौन वटि वञ, यकीनन हू सरकश नाफ़रमान थी वियो आहे ऐं हद खां निकिरी वियो आहे।